लाई वाला थी खावाई दो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, नसीराबाद हाई स्कूल के ग्राउंड ते मौजूद आहियूं। असां सां गॾु निसार गाड़ी, असांजो भाउ ज़ाहिद बिरानी बेहतरीन आर्टिस्ट सां गॾु तमामु सुठो सीनियर क्रिकेट जो खिलाड़ी रहियो आहे। हाणे साबिका चऊंसि खणी छो जो हिन वक़्तु नथो खेॾे। ऐं ही भाउ अब्बास गुल साहब जेको आहे कंहिं बि तारुफ़ जो मोहताज कोन्हे। ही सॼी टीम सही लख कुर्ब, काफ़ी दोस्त लाइक कनि था। हाजी हुबदार चयो थैंक्स अब्बास गुल। हे मुनवर बागी शुगर हुअण जे बावजूद भी बिस्किटनि जी फारी हथ में अथसि। ऐं मुजाहिद चांडियो साहब, कयूम नूनारी ऐं हेॾां अकबर खोखर ऐं बलोच साहब बालर। ऐं सुठी टीम हले थी पई। तव्हां लाइव ॾिसो पियो आहे, नवाज़ बॉलिंग करे पियो, सुठी बैटिंग सुठी बॉलिंग। जावेद जेको कैप्टन आहे हिन टीम जो, उहो फील्ड करे पियो। हुनजे भरिसां आहे आसिफ़ खोखर। वधीक बार रखूं था निसार गाॾी ते, अव्हांखे सॼी अपडेट ॾींदो रहंदो। महिरबानी दोस्त। अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों, शाला खुश आयो खैर मुनबारियूं दोस्तों। जीअं त अॼु असांजा काफ़ी सारा दोस्त पंहिंजो क्रिकेट जे लाइ सिंध सुपरस्टार असांजो हे भाऊ अब्बास गुल साहब अॼु पंहिंजो हिते रांदि जे लाइ आहे। हे तव्हांजे साम्हूं आहे हे असांजो बराबरि दोस्त। अस्सलाम वालेकुम संगत खुश आयो खैर। अॼु असांजी हिकिड़ी सुठी मैच आहे जेका इंशा अल्लाह ताला असांजा पुराणा रांदीगर बिलावल आहे, मुनवर नूनारी, कयूम नूनारी। ॾिसूं त अॼु मैच 50,000 माना विच आहे, माना जेको खटंदो 25,000 हुनखे ॾिना वेंदा। बाक़ी संगत में बहरहाल इंशा अल्लाह ताला असां भरपूर इंशाल्लाह खटंदासीं। मुनवर भी असांजो पुराणो खिलाड़ी आहे। अब्दुल कयूम नूनारी साहब आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे धी नंढड़ो जेको आहे असांजो है न, उहे बि असां सां नंढड़ा बि आहिनि पुटड़ा, उहे बि गॾु खेॾंदा। अॼु हिकिड़ी जेको आहे सुठी मैच आहे जेका हिकिड़ी जेके गैदरिंग आहे मोहबत वारी मैच चइबो आहे। ॾिसूं छा थो थिए इंशा अल्लाह ताला। त जेका आॾो वारी टीम आहे उन में बि भला रांदीगर आहिनि, पर अॼु जेको असां सरदार खे आंदो आहे न, सरदार उन्हनि जे लाइ हिकिड़ो हथोड़ो बैट्समैन। महिरबानी भाउ अब्बास, महिरबानी। हे संगत ॾिसो, हे असांजा दोस्त पंहिंजो अचनि पिया।